अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नए साल जे नए एपिसोड सां गॾु हाज़िर आहियूं। मज़ागिरी में अवां सभिनीनि खे भलीकार। नाज़रीन, नओं साल शुरू थी वियो, पर असांजे पायलटनि ऐं जहाज़नि जो हाल साॻियो ई आहे। लॻे थो त ईंदड़ साल बि इहो ई हाल हूंदो। बहरहाल, इन ई हवाले सां असांजो स्पेशल रिपोर्टर गुलू गिरनारी हिकु रिपोर्ट ठाहे आयो आहे। उनखे हथु अची वियो आहे ही पायलट। अचो त ॾिसूं था हीअ स्पेशल रिपोर्ट। महिरबानी रशीदा, जी तव्हां ख़बर आहे त मां इंटरनेशनल एयरपोर्ट ते मौजूदु आहियां, जिते पियाज जा जहाज़ उॾामण लाइ तयारु न आहिनि। पियाज जे जहाज़ खे उॾामण लाइ पहिरियों कारे बकरे जो सदको ॾियणो पवंदो, उनखां पोइ जहाज़ खे उॾामण लाइ तयारु कयो वेंदो। जीअं त मुसाफ़िर तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीउ जहाज़ जो दगु ॾिसी रहिया आहिनि त कहिड़े पासे ॾांहुं जहाज़ ईंदो या किथे लॻंदो त असां उन ते चढ़ी करे पंहिंजी मंज़िल ते पुॼूं। जीअं पियाज जो जहाज़ जेको आहे सो उहो उॾामण लाइ तयारु न आहे। जीअं त उन जेके पायलट आहिनि उहे जेको आहे सो जहाज़ खे छॾींदा पिया वञनि, उन जूं एरोस्टियूं जहाज़ खे छॾे भॼी वियूं आहिनि। जीअं त जहाज़ जेको आहे सो किरण जो 24 कलाक ख़तरो रहे थो। जीअं त कारो बकरो न मिलण जे करे हिकिड़ो जहाज़ उथी न सघियो, उन जा मुसाफ़िर पंहिंजे घर वापसि हलिया विया। जीअं त हिकिड़ो वाइट बकरो जेको आहे सो उन्हनि घुरायो, जंहिंजो सदको ॾिनो वियो। उन वाइट बकरे जेको आहे सो उनखे बचाइण जी कोशिशि कई, पर जहाज़ किरी 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 वरी उथियो। पोइ जेको आहे सो इन जे लाइ हाणे पिया वारनि सोचियो आहे त जेसि ताईं कारा बकरा मौजूदु न हूंदा तेसि ताईं असां जहाज़ उॾारे नथा सघूं। हे कुझु मुसाफ़िर बीठा आहिनि, सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं, अच्छा साईं, तव्हां जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में पियाज जे जहाज़ जे इंतज़ार में आहियो। जी साईं, चवनि था जेसि ताईं पायलट न ईंदो जहाज़ हलंदो ई कोन। सुबुह लाॻो बीठा आहियूं, अञा ताईं का ख़बर ई न आहे। साईं, मतिलबु तव्हां किथे सफ़र करणु पिया चाहियो, काॾे वञणु पिया चाहियो? साईं न्यूज़ीलैंड थो वञा मां। न्यूज़ीलैंड थो जी वञे? साईं। माशाल्लाह, उन्हनि खे पेन जी ज़रूरत आहे छा न्यूज़ीलैंड खे? साईं छो, हुते असांजो कारोबार थो हले न, साईं। हीअं वठी करे तव्हांखे लिखंदा न बुक ते। जी साईं, तव्हां कहिड़े मुल्क पिया वञो साईं? हिकिड़ो मिंट हेॾे अचो साईं, साम्हूं ॾिसो। मां वञा थो शारजाह थो वञा, पर जहाज़ जो इंतज़ारु था कयूं, अञा ताईं जहाज़ आयो ई न। शारजाह वञो था, क्रिकेट ॾिसणु वेंदव छा? उते साईं असांजी बिज़नेस आहे, उते बिज़नेस था कयूं, असां होॾे वञूं था। बिज़नेस कयो था, मतिलबु तव्हांजी चॉइस माना पियाज जहाज़ ते चढ़णो आहे, भली जा महीने खां पोइ हले, साल खां पोइ हले, माना पियाज जहाज़ में तव्हां चढ़ंदव। ऐं वञिणो पुॼणो आहे सर, पर अञा ताईं जहाज़ न आयो आहे। बीह कलाक 3 कलाक थी विया, बीह थकिजी पिया आहियूं। सोचूं था बसि घर वापसि वञूं। जी नाज़रीन, तव्हां ॾिसो त हीअ मुसाफ़िर जेके आहिनि त पियाज जा जेके मुसाफ़िर आहिनि उहे परेशान आहिनि, त हीअ सोचनि था त असां जेको आहे सो बीह परेशान थी विया आहियूं, हाणे घर वापसि वञूं। ऐं मुंहिंजे ख़्याल में जेको आहे सो तव्हांजी सही वॾी महिरबानी, मुंहिंजे ख़्याल में तव्हां रक्शो कराए वञो न्यूज़ीलैंड, सुठो रहंदो। न साईं, बसि वञूं था घर वापसि, आराम था कयूं। अच्छा ठीकु आहे। नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ माण्हू जेके जेको आहे सो जहाज़ खे छॾे पंहिंजे पंहिंजे घर ॾे रवाना थी विया आहिनि। ऐं असां जेको आहे सो पायलट आहे उन ॾे हलूं था त पायलट सां ॻाल्हि ॿोल कयूं था त आख़िर जहाज़ छो नथा उॾामनि। जी नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ पायलट ते मौजूदु आहे। पायलट तमामु ख़ौफ़ ऐं हिरास में वतल आहे ऐं हिन सां जेको आहे सो असां ॻाल्हि ॿोल कंदासीं आख़िर हिन खे ख़ौफ़ छो आहे, हीअ जहाज़ ते आख़िर चढ़ण लाइ छो न तयारु आहे। हीअ जेको आहे सो हिन पासे बि को शख़्स बीठो आहे, पहिरियां पायलट सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त साईं तव्हां आख़िर जहाज़ ते चढ़ण लाइ तयारु छो न आहियो तव्हां? भाउ, ॻाल्हि इहा आहे, मां तव्हांखे छा ॿुधायां, तव्हां पाण हाल ॾिसो था पीआई जो कहिड़ो हशर थी वियो आहे। जेतिरो ताईं हाल हुयो मां जहाज़ हलायो, पर हाणे कंडीशन अहिड़ी आहे, मूंखे अबो न करंदो आहे, मां न मूंखे घरवारी न थी करे। तोखे पाण ख़बर आहे त मुंहिंजा नंढा नंढा मासूम 2 माउ पीउ आहिनि, उहे था चवनि बासण हिकिड़ो तूं ई पुटु आहे, अञा तोखे औलाद ॾिस, छा तूं वेंदे त पोइ असांजो केरु आहे, असां केरु पालींदो। मां वञणु चाहियां बि, मां नथो वञी सघां। अमां जी मुरादी मूंखां न थींदी, मां न वेंदुसि। जहाज़ जो हाल कोन्हे अदा, जहाज़नि जो हाल कोन्हे। जी नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ जेको आहे सो जहाज़ खां एतिरो ढिनल आहे जो हीअ पायलट जी अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी आया, हू पंहिंजा लुड़क रोके न सघियो ऐं हीअ तमामु वधीक ढिनल आहे। हिनखे पीउ मां ऐं पंहिंजी घरवारी मना करे जहाज़ ते न चढ़ो। साईं, अगरि जहाज़ ते तव्हां न चढ़ंदव त आख़िर कहिड़ो कमु कंदव? साईं, घणो रोज़गार, मां सब्ज़ी जी रेड़ी हणंदुसि, मां गजरा खपाईंदुसि, मां चिंची हलाईंदुमि, पर मां साईं जीव आहे त जहान आहे, जेकॾहिं हूंदुमि त को रोज़गार बि कंदुमि। बाक़ी हाणे हिकु भेरो जहाज़ उॾारियो, हुते किरा वञी मना वञी पोइ त मां न ईंदुसि, ॿिए खे ॾिसो, मां न ईंदुसि, मां चयो मां न ईंदुसि। हालत ॾिसण छॾनि था।
पाड़ा कुरान पटे मां नहीं तुस मां ना करया मां हाणे मां चई आयो हां वरी ॾाढनि था पिया नाज़रीन Last warning है, last warning for गोशर खान पायलट। लाउंज में पहुंचे, जहाज रवानगी लाइ तैयार आहे। बकरे जी कुर्बानी थी चुकी आहे। गोशर खान जिते भी असांजो आवाज़ ॿुधे थो पहुची वञे। लास्ट बार नहीं छा मूंखे तव्हां बंदूक हणंदव मारियो मूंखे बंदूक हणो मथे किरी सड़ी मरा हुन खां बहितर आहे शहीद कयो बंदूक हणो मुंहिंजो लाश सुञाण में त पायलट खे हेलमेट मिली चुको आहे त उहो बराए महिरबानी जहाज ते पहुची वञे। जी नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो हेलमेट पे ठाहींदो मूंखे नाज़रीन जी तव्हां ॾिसी रहिया आहियो त एरोस्ट ऐलान करे चुकी आहे त हिन जेको आहे पायलट खे होॾे अचिणो आहे जहाज़ जी तरफ़ ई उॾण लाइ तयारु न आहे जहाज़ में वेहण लाइ जे त हिनखे हेलमेट ॾिनी वई आहे हेलमेट छाजे लाइ हेलमेट सिर्फ़ु हिन जे लाइ त तूं सड़ंदे मरंदे होंगे बि बूथ रुगो सुञाण में तुंहिंजी त मुंडी बचियल हुजे एयर होस्टेस बि जिते ई आहे पायलट सां गॾु जहाज ते पहुची वञे। एयर होस्टेस सही गोशर खान सां गॾु आहे। माई सपूरा जिते बि आहे पायलट सां गॾु पहुची वञे। तूं त वञो निभागी तूं नथो नथी वञे एरोस्ट रूप में तव्हां एरोस्ट आहियो नाज़रीन तव्हां ॾिसी रहियो हीउ हिकिड़ो नई जेको आहे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां हीउ नओं इंस्टाफ थियो आहे त हीउ एरोस्ट आहे मां जंहिंखे मर्द सम्झी रहियो हुउमि मुंहिंजे ख़्याल में हीउ को सीपर वग़ैरह आहे जेको जहाज़ मां सफ़ाई कंदा आहिनि पर हीउ एरोस्ट आहे उतां जी तव्हांखे मतिलबु लेडीज़ कपिड़ा हेॾी ख़ूबसूरत तव्हांखे मां नथी नज़र अचां मां माशाल्लाह मूंखे ख़बर छा कंदा आहिनि अहिड़ा कपिड़ा मूंखे पाराईंदा आहिनि मूंखे उन वक़्त में ख़बर ई कोन पवंदी आहे त हीउ केरु आहे केरु न आहे नाज़रीन ज़ुल्म ॾिसो हीउ जेको आहे सो मर्द आहे जंहिंखे लेडीज़ जा कपिड़ा पाराए हिनखे एरोस्ट कयो थो वञे जी साईं साईं पघारूं वॾियूं पियूं घुरनि छोकिरियूं जेके वॾियूं पघारूं पियूं घुरनि हिनखे रखियो हे पहिरियों सनो मुफ़्त जी मानियूं खाई खाई थुलो थी वियो विच में हेॾे विहारियो त पोइ हिते साल सर फाटो सॼो धुओं बूत ते चढ़ी अहिड़ो रंग गोशर खान पायलट जिते भी आहे जहाज ते रवानगी लाइ तैयार आहे पहुची वञे। अरे मां न ईंदुसि को गाटो टुड़के मां न ईंदुसि मरणो आहे छा ॿियो को हलाए मां न ईंदुसि मां पंहिंजी थो वठां धूड़ पई पायलट जे मुंहं में तुंहिंजे ई मुंहं में न ईंदुसि मां न ईंदुसि अदा मां न ईंदुसि तूं टोपी नंढी हिक जे हथ सां जहाज़ हलाए हिक सां टोपी था सोचे हाणे टोपी बि पूरी न आहे हेलमेट वञे मुंहुं सुञाण में रुगो चइजे लाइ पाराए थो हाणे तव्हां मुंहिंजो फ़िकिर न आहे त कम से कम पैसेंजरनि तो ख़्यालु कयो उते अच्छा मां हलां थो मूंखे न छॾींदे मां वञा थो मां न छॾींदे त मूंखे न छॾींदे मां ॿाहूं थो ॿुधायां पाण सम्झां यार मां न अच्छा एरोस्ट साहिबा मूंखे त सम्झ में नथो मूंखे त खिल थी वटे पई त तव्हां जहिड़ी एरोस्ट असां तव्हां जहिड़ी त असां वटि ॿ गऊं हुयूं जेके असां कुई छॾीसीं भई माशाल्लाह हेॾी मां सुहिणी हुयसि एॾी माशाल्लाह केतिरनि मुल्कनि में मां वई आहियां जहाज़ ते तव्हांजो वज़न केॾो वज़न आहे न एतिरो त वज़न कोन्हे माशाल्लाह मुंहिंजो एक्चुअली मां एॾी ख़ूबसूरत माशाल्लाह तव्हांखे नथी नज़र अचां छा भला मां तव्हांजी ख़ूबसूरती लॻे मुंहिंजे ख़्याल में थोरो कहिड़ी ॻाल्हि था कयो तव्हां एक्चुअली एॾी माशाल्लाह हसीन एॾी जी वॾी महिरबानी जी नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया त जेको आहे सो पायलट खे पकड़ण लाइ माण्हू जेको आहे सो पीआई जा माण्हू कढ लॻा आहिनि जेको पायलट भॼंदो थो वठे जहाज़ ते चढ़ण लाइ तयारु कोन्हे को ऐं पायलट पहिरीं माण्हू छिकी रहिया आहिनि पायलट खे ऐं पैसेंजर छिके रहिया आहिनि पायलट खे पर उचण लाइ तयारु न आहे कैमरामैन वहीद वेड़े सां गॾु गुलू गिरनारी इंटरनेशनल एयरपोर्ट PRA अचो थी मां ॾिठो त ही हालत हुई असांजे पायलटनि जी ऐं जेकॾहिं पायलट ईअं भॼी वेंदा त लॻे थो त चिंची ड्राइवर हलाईंदा असांजा जहाज़ ऐं अव्हांखे त ख़बर आहे त चिंचिन ते पाबंदी लॻल आहे ईअं ई फ़क़ीरनि ते बि पाबंदी लॻल आहे छो जो पुलिस उन्हनि जे गॾु आहे ऐं इन ई हवाले सां असां वटि मौजूदु आहे असांजो सेगमेंट ऑडिशन्स जो जंहिंजी अव्हां फीडबैक बि तमामु सुठी ॾेई रहिया आहियो अचो त ॾिसूं था हीउ ज़बरदस्त सेगमेंट बाबा कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे भला अलाह अलाह करण वारा माण्हू तव्हांखे नथा वञनि अलाह फकीर बाबा माफ़ कर यार माफ़ कर असांखे साईं
दुनिया थी चए माफ़ कर माफ़ कर माफ़ कर माफ़ जे कॾहिं उहो ॾियनि हा त मां अॼु ईअं पिनंदो न वठां अॼु वञी माड़ी हुजे हा पंहिंजो बंगलो हुजे हा करण ई लॻा पिया आहिनि माण्हू मुंहिंजा माफ़ न कंदो मां अॼु ख़बरूं पढ़ण आयो आहियां दा ओ साईं जी अदाए ओ फकीर साईं अल्लाह ॾेई वञो बाले अल्लाह जे अरे चल हल हल तो केरा तू साईं मुंहिंजो असिस्टेंट आहे हा साईं मूं सां गॾु हमनवा ख़बरूं पढ़ंदो तू फकीर बैंक में मैनेजर लगल साईं मां पढ़ंदुमि ख़बरूं हे वरी तवार ॾींदो भली असांजो आदत ठहियलु आहे पिनण ते हूं ॾेई वञो बंदा ॾेई वञो नाले अल्लाह जे हा साईं अंधो थी पिनंदो हुउमि तॾहिं त तो जहिड़ा माण्हू वरी किनो करंसी न जाली नोट ॾेई असुली पैसा खणी वेंदा इन जे करे सॼो थियणो पियो साईं ये कयो हाणे आयो आहे ऑडिशन में ऑडिशन वठो साईं मां जब पिनण नथो थिए को माना मूंखे पिनण नथा ॾियनि फ़क़ीर खे अॼुकल्ह पंहिंजी मनपसंदि फ़क़ीर विहारिया अथऊं चौकनि ते पुलिस वारा पिनण नथा ॾियनि उहो ई भतो था वठनि असां खां। इहो दौर अची वियो आहे यार न्यूज़ एंकर फ़क़ीर थींदा साईं छा आहे ॾिसंदे साईं जेकी महांगाई लॻी पई आहे जेकी महांगाई आहे सुभाणे तूं ई पिनंदो वठे फ़क़ीरनि जो तादादु घणो अथई सुनो बाबा हिते ॾिसां ॻाल्हायां तोसां तो हले अदा यार तूं हेॾो पहलवान लॻो पिया पिने थो कमाए नथो वञे मज़ूरी नथो करे अदा मां त ख़ानदानी फ़क़ीर हुउमि सोणा ख़ानदानी फ़क़ीर हूं असां जे करे कमुकार कंदासीं तो जहिड़ा माण्हू मेणा ॾींदा अहिड़ा कहिड़ो पीउ भलो हुयो कहिड़ो पिनंदो हुयो पर अॼु पाण हुते त मज़ूरी कंदो पंहिंजे पाण खे मोतबर थो सम्झे वार कटराए अचु को शइ पर लाराए अचु न्यूज़ एंकर ख़ूबसूरत खपनि असांखे सोणा साईं वार लाराइसीं मुछां लाराइसीं पोइ फ़क़ीर जी फ़क़ीरी वञी कहिड़ी रही मां बि तो वांगुरु पोइ त मूंखे अंग्रेज़ माण्हू छॾींदा फ़क़ीर जी फ़क़ीरी इन में आहे यार असांजो मज़ाकगिरी जे लाइ न्यूज़ एंकर खपे साईं न्यूज़ एंकर मां ॿुधायांव थो तव्हां भले को सुहिणो सिफ़्तो भले कहिड़ो बि विहारींदो उन खां वधीक मूंखे माण्हू ॿुधंदव छो जो महांगाई जे करे सुभाणे मूंखे ॿुधाए तूं बि पिनंदो नज़र ईंदे तूं बि पिनंदे अध खां वधीक माण्हू पाकिस्तान में पिननि था पिया छाजे करे छो बेरोज़गारी आहे बदहाली आहे इन जे करे मुंहिंजी अक्सर त घणी आहे तव्हां ॾिसजो बाबा ने मथो न का मोतबर तू थियो तू पढ़ हाणे ख़बरूं पढ़ां खबर पढ़ छा पढ़ां जान छराए पर जल्दी कर निकुर बाहर लाइन ॾियो ख़बर पढ़ न साम्हूं ॾिसी करे छा पढ़ां पढ़ियल न आहे छा पढ़ियल न आहियां ॿुधाए पढ़ियल त आहियां छा पढ़ां ॾिसी करे ॿुधाइणो पवंदो लॻे हल चयो बिलावल हाउस जे तर्जुमान चयो आहे त अपोज़िशन लीडर ख़ुर्शीद शाह खे तब्दील न पियो कयो वञे हो पीपल पार्टी जे चेयरमैन ओ बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त उहो ख़ुर्शीद शाह खे चेंज न पियो कयो वञे उहो ई रहंदो अल्लाह जे नाम ते अल्लाह ॾेई वञो बंदा ॾेई वञो नाले अल्लाह जे नओ अंदाज़ इहो पढ़ण जो अजीब लॻंदो हिकिड़ो त कीअं हाणे फ़क़ीर न्यूज़ एंकर थींदो सही दुनिया ॾिसंदो वधीक तव्हां भले ॾिसंदो सभिनी चैनल खां वधीक असांखे माण्हू ॾिसंदा छो जो अधु माण्हू पिननि था ॿी ख़बर पढ़ तूं भले कमाई ते वेंदो हूंदे तुंहिंजा पुट पिनंदा हूंदा ॿुधाए जाच कॾहिं घर वारी कहूं ॿी ख़बर पढ़ टंडो मस्तीअ भरिसां टैक्स उगाड़ीअ ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरीन हमले में छेड़ो फायरिंग में 13 ॼणा ज़ख़्मी साईं थोरो कन खां ॿोॾो ॾाढो ॿुधाए बाबा टंडो मस्तीअ भरिसां टैक्स उगाड़ीअ ख़िलाफ़ एहतजाज ओ टंडो मस्तीअ में टैक्स उगाड़ी ख़िलाफ़ एहतजाज कयूं अल्लाह एहतजाज कयूं ॾेई वञो बंदा ॾेई वञो नाले अल्लाह जे हो अल्लाह ॿी कहिड़ी घोसपुर में राइस मिल जी छत किरण जे सबब 4 ॼणा दॿिजी विया ओ घोसपुर जी राइस मिल अल्लाह किरी पई ओ घोसपुर जी साईं किरी पई त अलाह छत किरी त अलाह तक निकिरंदो साईं हादसो थियो आहे छत किरी आहे कमाल आहे ओ घोसपुर में राइस मिल जी छत किरी पई 2 मजूर 4 मरिया अल्लाह यार की घुराई यार ॿी ख़बर पर वगण भरिसां पलाल जे खुरे खे बाहि वगड़ने भरसां पलाल जे खूणे के हाँ बाहि लगी यार बाहि लगी तो घुरायो तो अल्लाह पाण अची विया तो घुरायो ओ अल्लाह साईं ओ साईं वीआईपी दुआ कंदो मां साईं वीआईपी दुआ कंदो मां ख़बरूं पढ़ंदो मां पाराता ॾींदो मां हां पाण आयो आहे सर इहो न न्यूज़ पढ़ंदा हिते करे इहो नथो साईं साईं चल वर्ष मां तो न छेड़ इन करे फकीर अल्लाह अकबर फकीर का बूटा थो वणे कॾहिं पिंदे के टुकुर कॾहिं कुत्ते के टुकुर
ॾिने घर में? हाँ 50 माण्हुनि खे हर के ख़ैरात ॾिनी आहे। तूं कॾहिं ख़ैरात न ॾिनी आहे? हमेशह मुंहिंजे किस्ते में पैसा कढी अलाह पुॼाई, अलाह पुॼाई। में मां हिकिड़ी ज़बरदस्त ख़बर पढ़ी जंहिंमें आशिक़ पंहिंजी महबूबा सां मिलण बुरको पाए पुॼी वियो ऐं हुन छोकिरी जे माइटनि हुनखे सुञाणे वरितो। ॾाढो कुटियऊंसि, ॾाढो कुटियऊंसि। ईअं ई हिकिड़ो केस हिते बि थियो जंहिंमें आशिक़ अञा पंहिंजी महबूबा सां मिलण वञे ई पियो, पर रस्ते में असांजी आॾी पुछा जी टीम हुन सां मिली वई ऐं आॾी पुछा जी टीम हुन सां मिली वई ऐं हुन सां कहिड़ी हालत कई हूंदव उहा तव्हांखे ई ख़बर आहे। बहरहाल अचो गॾिजी ॾिसूं था। आशिक पुट थियो बुरको पाए करे प्रेमिका सां मिलण वई। अरे मुंह त ॾेखार। हेॾे हे मुंह आहे? हाँ इन मुंह सां इश्क थो करे? इन मुंह सां? हाँ साईं छा कयो बेरोज़गार आऊं। अरे बेरोज़गार त पोइ इश्क करे बुरको पाए करे प्रेमिका सां मिलण वई? हाँ छो कयो तो वञे? छो साईं बस कयोसीं बाबा गलती थी वई। हेॾे बीठो आहियां मां। छो ग़लती कई तूं? इहा बुरको कंहिंजो पातो अथई? साईं अमड़ जो बुरको पाए करे तूं हेॾे पंहिंजी प्रेमिका सां मिलण वई? हाँ ये जजा पुट जी। हाँ इश्क तो कर, इश्क इन मुंह ते इश्क। हेॾे पंहिंजो मुंहुं ॾिठो अथई? चूसियल अंब जहिड़ो लॻो पियो अथई तुंहिंजो मुंहुं। इन सां इश्क थो करे तूं? तूं जोड़े मिलण वई पंहिंजी प्रेमिका सां, हुनजे माइटनि कीअं सुञातो? साईं रात जो जंहिं मां दाख़िल थियुसि कुत्ता मुंहिंजे कढ लॻा, उन्हनि पकड़े अची मूंखे ॾाढा पादर हया बूट हया। सुठो कयूं जी, सुठो कयूं, ॾाढो सुठो कयूं। हिते असां बि तोखे कुटींदासीं। गर्ल्स कॉलेज जी गेट ते वञी करे बीहंदो आहे तूं? जी हा। पाण खे हीरो थो सम्झे? हाँ शान जो पुट आहे मोहम्मद राना। ॾाढो तुंहिंजो पिणे बि इश्क का? साईं असां ख़ानदानी आशिक़ आहियूं बाबा। असांजा सभु ॾाढा जेके बि हुया असांजा सभु इश्क कंदे मरी विया दरनि ते लठियूं खाई। केरु हो तुंहिंजो ॾाढो रे? अलूशर बाबा। अलूशर? अलूशर उन बि इश्क कया? साईं वॾा। तूं बि इश्क थो करे? हाँ तूं बि इश्क थो करे? तूं बि इश्क थो करे? इश्क कंदे अञा इश्क? ना अबा तौबा। तौबा कई न? हाँ तौबा साईं। खबरदार जो इश्क कयो अथई। जी हाँ। शादी भी करे न जॾहिं? जी शादी भी करे न? जी सर। त माइटनि जी मर्ज़ीअ सां कजाए। जे पसंदि जी शादी कई अथई त पोइ वरी अची तो कुटींदो माए। न बाबा पसंदि जे साईं ॾींदो केरु? सर नासन में आङुरी विझोसि। नासन में आङुरी विझा मुंहिंजूं आङुरियूं ख़राबु थी वेंदियूं। हिन जूं वाछूं चीरियो इश्क थो करे मुंहिंजो चहिरो बिगाड़ियो। आशिक़ पुट चयो। अरे गरम पाणी रखो ऐं हारियो सॼे जे मथां। उथर। नओं साल शुरू थी वियो आहे पर करंट अफेयर्स जे प्रोग्रामनि जो साॻियो ई हाल आहे। उहे ई जहिड़ा, उहे ई झटा, उहे ई सियासतदान। असां त ॾिसी ॾिसी बोर थी विया आहियूं, पर अव्हां असांजे हिन सेगमेंट टिश्यूज़ मां कॾहिं बि बोर न थींदव। अचो त गॾिजी ॾिसूं था। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम टिश्यूज़ में कराची स्टूडियो खां मां आहियां बसर कोसांग ऐं इस्लामाबाद स्टूडियो खां माहिर मतिलबु महान सियासतदान शेख रशीद साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं हैदराबाद स्टूडियो खां असां सां गॾु मौजूदु आहिनि रहियल वंगी साहब जेके सीनियर तजियागार आहिनि ऐं उन्हनि जी छा तारीफ़ कजे उन जो सबूत तव्हांजे साम्हूं आहे। पढ़ी लिखी कहिड़ो हाल बणाए छॾिया हुन पंहिंजो, कहिड़ो हाल ठही वियो आहे हुनजो, पर पोइ बि पढ़ाई खां किताबनि खां मुड़े कोन थो। हाणे साइज़ हुनजी
मुंहिंजी एतिरी थी वई आहे जो वॾा वॾा किताब पढ़ी किताबनि जे वर्क जे विच में अची अची वीचारो जेको आहे सो वञे पतलो थींदो थो वञे। ॿ भेरा बूथ ते किताब किरी पियो जंहिंजे करे वज़नी किताब हुयो त बूथ बि सफ़ा सनो थी वियो त पंहिंजे फ़न में हुनजी महारत रखनि था पिया। सभ खां पहिरियां मां सुवालु कंदुमि रहिल वंगी साहब खे त रहिल वंगी साहब आसिफ अली ज़रदारी साहब दुबई मां जेको आहे सो पाकिस्तान पहुची वियो आहे ऐं हुनजो इहो चवणु आहे त हू हिन भेरे जेकी इलेक्शन थींदी उन में MNA जी सीट ते उहो इलेक्शन विढ़ंदो। छा था सम्झो त साबिक़ा सदर ऐं MNA जी सीट ते जेकॾहिं उहो विढ़ंदो त तव्हां छा था भयो त इहो सही आहे? ॾिसो साईं, जेतिरे करे मुंहिंजो तज़ियो आहे त मोहतरम जनाब आसिफ अली ज़रदारी साहब वॾी ग़लती करे वियो आहे। छाजी ग़लती थो करे? वो चेयरमैन आहे जी मर्ज़ी आहे, को चेयरमैन आहे पंहिंजो इलेक्शन विढ़े न विढ़े छो थो ग़लती करे? तू को कारकुन आहे, तू को PP जो जेको आहे सो जियालो आहे या तू कोड़ा खाधा जी माड़ी तारीख़ में तू विढ़ियो आहे? तव्हां उतो साईं तव्हांखे ख़बर ई न आहे। तव्हां छा था कयो साईं? बाबा हे हैदराबाद में मां कराची में ईअं एंट्री ने छाजो हैदराबाद में साईं खे ख़बर ई न आहे न। बाबा असां घुरायो आहे हुनखे तूं केरु थींदो आहे? न साईं PP जो कारकुन आहे छा? बाबा तजियाकार आहे, तजियाकार तजियो करे सघे थो। घुरायो न जेके पार्टी जा हुजनि साईं उथो तव्हां बसि छॾियो तव्हां उथो साईं साईं हलो तव्हां बसि। साईं मालिकनि असांखे विहारियो आहे प्रोग्राम में, जंहिंखे विहारियो तव्हां केरु थींदो आहे बिना चवण जे अची वेही रहियो? ये अपना बसर को साहब ये क्या हो रहा है आपके स्टूडियो में? पहले तो आप अपने माइक ठीक कराएं। उस दिन मैं आपके अपना मालिक के प्रोग्राम देख रहा था वली राजी साहब का, उनका ही आवाज नहीं आ रहा था। तो ये क्या हो रहा है हैदराबाद स्टूडियो में? आप देख ले थोड़ा, ये कैमरे आप नए ले ले यार। आप खुद देख लें सर, आप माशाल्लाह इतने बड़े सियासतदान हैं, क्या माहौल बना रखा है मतलब आप लोगों ने। तो देखें ये आपको खुद एंट्री इसने दी है। मैं आपको एक बात क्लियर बता दूं कि ये कराची में जो आपका स्टूडियो में हो रहा है, हैदराबाद स्टूडियो में, पता नहीं कराची स्टूडियो में आप, तो पहले अपने माइक ठीक कराएं जी, आवाज नहीं आती। पिछली बार भी आपने मुझे बोला कि सर आप समझने की बात मतलब समझ नहीं रहे आप मेरी बात। बसर को संग वो बसर बाबा केरा यार तू कीअं थो ॻाल्हाए? भाई हिकिड़ो मिनट ॻाल्हि ॿुधो। बसर छा भला घर में बसर सां मानी खाई निकितो आहे त बसर यादि आहे? बसर कोसांग नाला मुंहिंजो। साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जेको तव्हां तज़ियो वठो पिया साईं मोहतरम जनाब आसिफ अली ज़रदारी साहब जो जेको असांजो को चेयरमैन आहे, असां कारकुन बाबा जियल आहियूं असां। हे हथु ॾिसेंदो न हथु, हा इहो हथु असांजो ईअं न कटियो आहे बा। उहो ज़ाहिर आहे कुतर राक ॿारड़ी जो माण्हू थो लॻे ॻाल्हायो में बि को कुतर मशीन में हथु अची वेंदो। कुतर मां तुंहिंजे चाचे जी गऊं जो जेको आहे कुतर कयां पियो मेन जो हुन में हथु अची वियो। बाबा तूं पहिरीं ॻाल्हि उथ तोखे कंहिं ते विहारियो साईं? वे त कीअं अची वियो सर? हिकिड़ी वो साईं वो बस वो बस तव्हांजी मर्ज़ी से वेठो हुजे, ठीकु आहे। हाणे हिनखे केॾी ख़बर? जी 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 हिनखे पंहिंजो रशीद खे घुराए थी न, रशीद जेको आहे रशीद। बाबा कीअं थो ॻाल्हाए? कुझु तमीज़ सिख, ॻाल्हाइण जी तमीज़ न आहे तो में तूं चओ था मूंखे ते विहारे छॾियो। हू को गाॾे वारो रशीद आहे? हू शेख रशीद साहब माहिर वॾो सियासतदान आहे, वॾो लीडर आहे पाकिस्तान जो, उनजो नालो ईअं कीअं थो वठे तूं? देखिए जी मैं इनको जानता हूँ, ये जो है वो जरदारी साहब के आदमी है और ये जाहिर है मेरी तो बेइज्जती करेंगे। छाजी बात तुझी बेइज्जती करदा? तू करो असांजो मैं चोरे में हुआ तो आपने खुद परमिशन दी है? मतलब मैं इसको नहीं रोकूं, वो करे तो करे। देखिए जी सियासत में हर चीज जायज होती है और अगर इन्होंने डिफेंड करना है अपनी पार्टी को तो करने दें। मैं अपनी पार्टी को डिफेंड करूंगा और खान साहब को डिफेंड करूंगा इंशाल्लाह ताला। वो रशीद वो साईं बाबा थोड़ा वो शेख पाण चवे तो मालिक वो रशीद हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, तेरा पार्टी का हमारे को पता है, तुम्हारा जो पार्टी है ना था तुंहिंजो वो माण्हू तू पाण अकेलो आहे, हिकु गाॾी का है तो टोटल ड्राइवर सां मिलाए 4 माण्हू तुझी कार में अचनि था। मैंने आपको खबर है सजी पहले ही कहा था ये आदमी जो है वो मुझे सरासर जो है ये सही बात नहीं है। अपना बसर कोसांग साहब आप मुझे बुला के और किसी ऐसे अरे गहरे को बिठा देते, लाल टोपी पहन के बैठा हुआ है लाल कद्दू, तू मेरे साथ क्या मुकाबला करेगा? माफ कीजिए सही है जो सही सर, ये माफ कीजिए। आमद है आमद है हिकिड़ो मां ॻाल्हायां त जवाब ॾियां तूं मां रशीद खे। हिकिड़ो बिना पुछे एंट्री ॾिनी आहे, वरी तव्हां ते मालिक थी वेही रहो, कंहिंखे चुप था करायो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो साईं, माफ़ कजो बसर कोसांग साहब, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां साईं, पंहिंजो रशीद जेको आहे जी जी इहो असांजो वॾो आहे, पंहिंजो कारकुन आहे, पंहिंजो वॾो आहे पंहिंजी पार्टी जो, असांजो न आहे, असांजा पंहिंजा अबा ॿिया आहिनि। तूं त पंहिंजे घर जो वॾो बि न आहे, हू पंहिंजे पार्टी जो वॾो आहे, काफ़ी माण्हुनि सां गॾु आहिनि, तोसां त पुट में पंहिंजा गॾु न आहिनि, वरी हुनखे थो चए हू घटि आहे तूं वधीक आहे। कहिड़ो न हुनजो कहिड़ो पार्टी आहे? मां जो जेको शारा फैसल जो ऑफिस वियुमि, ख़ुदा जो कसम हुते केरु माण्हू न हुयो,
हिकिड़ो माण्हू न हुयो ऑफिस में शराब फैसल में देखिए मैं जो शराब फैसल में आपकी ऑफिस की बात कर रहे हैं वो अपनी टाइमिंग पे खुलती है यार, आप क्या बात कर रहे हैं शेख रशीद साहब आप मौजू से हट गए, चलो छोड़ें इस बात को, अफरा तफरी मच गई है। असल में अपने तजिए पे आते हैं। तो शेख रशीद साहब हमने सुना है कि आप इमरान खान के साथ का आपका कोई झगड़ा हुआ है, कोई लड़ाई हुई है, तो क्या मसला है? इतनी देर मतलब काफ़ी वक्त से आपकी दोस्ती चल रही थी, अचानक से क्या हो गया? ऐसी कोई बात नहीं है, हम आपस में अभी भी अतादी है, तो ये छोटी मोटी रंजिशें होती रहती हैं। वो आपने सुना नहीं है वो फराज का जो शेर याद आ रहा है मुझे कि रंजिशी सही दिली दुखाने के लिए आ। तो मैंने उनको कहा था कि जी ये जो आपने पनामा का जो इशू उठाया हुआ है इसको जाने दें, पनामा के बारे में बाद में सोचेंगे, पहले इस हुकूमत को गिराएं। और मेरा तजिया आप लिख लें इस वक्त 2017 शुरू हो गया है आज से। जी जी। और बसर कोसांग साहब मैं आपको पहले ये पेशन गोई दे चुका हूँ कि इस साल हुकूमत जाएगी, 2018 में इलेक्शन होने। पहले वो साईं वो रशीद हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो शेख साहब, मसलो इहो आहे जेको असांजा हमारा बिलावल जो आ रहा है ना भुट्टो, बिस्मिल्लाह रहमान रहीम, इंशाअल्लाह ताला वजीर आजम बनेगा। और पांचो ॾिसंदो पांचो सभिनी खे ख़बर यार ये क्या वजीर आजम थे। शेख रशीद साहब माफ कीजिएगा, आप हर साल यही कहते आ रहे हैं कि इस साल जो है वो खत्म हो जाएगी हुकूमत, इस साल खत्म हो जाएगी, लेकिन 2 साल बीत गए। 2018 में तो वैसे भी इलेक्शन होने। वो बसर साईं बाबा छा थो ॻाल्हाए, बसर लाती थे उथी वञ यार। इहो पंहिंजो बिलावल भुट्टे ज़रदारी साहब चयो हो त पंहिंजो हुकूमत वेंदी इन साल में, हिन वरी काॾो चयो रशीद खे, काॾो चयो? शेख रशीद साहब पिछले 3 साल से बोल रहे हैं, 3 साल से बोल रहे हैं, अभी जा रही है हुकूमत, अभी जा रही है, अभी जा रही है, अभी जा रही है। तुमको खबर है, तुझे उर्दू अच्छी ना, तो अभी जा रही है, अभी जा रही है। देखें तुम तो भाई माहिर हो बड़े, अचानक एंट्री हमारे से बात करो ना, खबर पड़े। बात करना भाई आती है, लड़ना भी आता है, लड़ना भी आता है, हमारे को ठोसा मारना भी आता है। मुझे ये बोलने नहीं दे रहे। ठोसा ये है बात। ये क्या अच्छा किया जिसने भी किया आपके साथ, अच्छा किया। एक हाथ काटा उसने काटा, एक हाथ मैं काटूंगा तेरा। हाँ कारकुन है मचिया यार, इसका कोई बटन बंद करो, इसका कोई अपना बसर कोसांग साहब, ये किस तरीके के आपने आदमी बिठाए हुए हैं? भाई साहब पहले तो आप तारुफ करो, आपका नाम क्या है, किस हैसियत से आप इस चेयर पे बैठे हैं? क्या हिकिड़ो मां तोखे ॿुधाए छॾियां, तव्हां वॻी मूंखे त मां खे अचिणो न हुयो, मां पाण अॻे इंटरव्यू ॾियणु आयो हुउमि पंहिंजो न्यूज़ कास्टर जो आहे न, उते मूंखे उथाए छॾियो बेइज़्ज़तो करे। मां बि हाणे मां ॿुधां पियो न तव्हांजो प्रोग्राम, साईं वंगी साहिबु जेको जी जी वंगी साहिबु चए, तव्हां चए त आसिफ ज़रदारी साहिब जो थियो छा पिला निगाह, चए ग़लति थो करे। छो ग़लति थो करे? तुंहिंजे घरों तो खाए छा? देखे जी, मैं अभी आपको बताऊं, ये मेरा तजिया आप लिख लें कि जरदारी साहब अगर इलेक्शन लड़ेंगे तो मैं लिख के दे सकता हूं कि वो नवाब शाह वाली सीट जीत ही नहीं सकते। क्यों नहीं जीतेगा? तू मत बना चाहे नवाब शाह वाली सीट। अगर मैं वहाँ पे खड़ा हो जाऊं नवाब शाह के किसी चौक पे, खुदा की कसम मुझे एक भी लोग जो है, एक भी आदमी वो भी नहीं पहचानेगा, लेकिन उनको पहचानेगा, लेकिन वोट नहीं देंगे उनको। ये तुम इधर नवाब शाह कुत्ता न कटे छड़िया, मैं मुझे नालो पंजो रखे। यार आप क्या बात कर रहे हैं? आप अपना जाके पहले सिंध की हालत देखे, वहाँ पे हो क्या रहा है? माशाल्लाह खुशहाल लगा पिया असांखे, ॾिसो कोट लगा पिया, हे बूट लगा पिया असांखे, हथ ते रुमाल वेड़िया पिया, केतिरी छा हुजे। मैं इनको जानता हूँ, ये जो लाल टोपी वाले बैठे हुए हैं भाई साहब, ये बड़े जेब कतरे हैं। मैंने इनको सिनेमा पे देखे हैं, सिनेमा पे ये लोगों के जेब काटते हैं। भाई मैं भी इसको पहचानता हूँ। बाबा ॻाल्हाए कीअं थो, ही तजियो करण आयो आहियां। जेब काटते हम हिकिड़ो मां तोखे ॻाल्हि ॿुधायां शेख साहिब, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, असां जीअं असां कोड़ा खाधा आहिनि सॼी उमिरि। तव्हां जेको आहे साईं जेको पंहिंजो कोड़ा खाधा त चोरी तूं कंदे त हथ में कटा थी, कोड़ा बि खाधा हूंदा, इन में कहिड़ी नई ॻाल्हि आहे? छा जो असां हज़ार ख़ान बिजारानी जेको पंहिंजे पीपल्स पार्टी में आहे, उन सां गॾु मां उनजा 2 कोड़ा बि मां खाधा पाण। पहले आप जाके उससे पूछ ले, अपना थाउजेंड खान बिजारानी से पूछ ले। थाउजेंड खान बिजारानी जो है मेरे बड़े अच्छे दोस्त हैं, वो तो बड़ी मुश्किलों से तो वो जीते हैं अपने हल्के से। ओ साईं भी दिखार ना उनके सामने तो भजी में देवड़ी माली। मुझे क्या पागल कुत्ते ने काटा हुआ है? नहीं मैं कोई पागल दिखाई दे रहा हूँ आपको कि मैं आगे कदकोट से इलेक्शन लड़ूंगा, मेरा अपना हल्का है पिंडी का। शेख रशीद साहब इनसे बहस मत करें, ये खुद जो मट्टी वगैरह उठाता है गधों पे, इनको कोई पता नहीं है, इनसे आप बात मत करें। तुझे चाचे जा गदान छा? गदालिया गदान मुझे खबर है, गदालिया गदान तू चारी ना वजह छुड़ी। देखे जी आप ये लेटेंट सब बात तो करें थे। छो पांच प्रोग्राम में देखारींदा न जो विरदान जेके वो छा हुंदा, उहे भी त वडा लीडर हुंदा न। यार आप सियासत में गधों को न ले आए।
थी कर तव्हांखे ॾेखारींदुमि त कीअं विड़बो आहे उन्हनि खे त को चवण वारो टॉकिंग पावर द इज मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो उन्हनि खे केरु चवण वारो न आहे हूंदो तॾहिं विढ़ंदा सर्वे नो इज प्रॉब्लम टॉकिंग पावर द दिस प्रोग्राम यार बसर को सांग जो त तव्हांखे नथी ॻाल्हाए बसर यार को सांग मां हिकिड़ो वाज़े करतो चवां उन्हनि खे को चवण वारो न आहे हूंदो उन जे लाइ पाण विढ़ंदा आहिनि कुझु बि कंदा आहिनि तोखे को चवण वारो ये सम्झ में पंहिंजी दिमाग़ विहारे छॾे मां तो छिके कढंदो मां बेइज्जतो करे कढंदो बसर को सांग साहब आप मेरी बात सुन ले। ये सियासत में आप गधों को ले आए, सियासत में गधों को ना ले आए। और ये जो गधा जो है वो इंतखाबी निशान जो है ये वो मालिक है, सर। अमेरिका का ट्रम्प का था। सर, ये आप मालिक- कहाँ जा रहे हैं ये? ओ इधर साईं ओए गॾे कंहिंखे थो चए मूंखे गॾे थो चए तोखे न चई तुझे गॾनि जी मां ॻाल्हि चयो त कराची में अचण बंदि थी वेंदई यार ओ भाई बॉर्डर ने वो क्रॉस करे सघंदे तो तूं बाबा ये ना अमेरिका का समझो निशान था। गधा जो है वो मेरे जी। ख्याल से हेलरी का निशान था या ट्रम्प का निशान था। तो वो आप गधों को क्यों ले आए हैं पाकिस्तान की सियासत में यार? अजीब सी बात कर रहे हैं। ऐसे बहस मत कर सर आपने वाह 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 बनी गाला में जो आपने बाइक पे एंट्री दी वो तो काबिले तारीफ है कोई रास्ता नहीं था गाड़ी का नहीं थे, बनीगाला में नहीं थी। बसर को सांग साहब आप थोड़ी स्टडी कर लें, अच्छा, आप अच्छा, रिसर्च अच्छा। कर लें। ये अच्छा। पिंडी में मैं पहुंचा हूँ जिस अच्छा, वक्त पिंडी में था। सॉरी, मैं भूल मोटरसाइकिल गया। पे मैंने एंट्री दी है और मैंने उधर अपना किसी चैनल की DSNG खड़ी थी, उस पर चढ़ के जो मैंने सिगार सुलगाया है उधर, हाँ, हाँ, वो हाँ। मैं आप बता नहीं सकता हाय, आपको हाय। कि क्या लोगों का जोशो खरोश था वाह, उधर। और मैंने साबित किया वहां पे आके कि मैं किसी से नहीं डरता और मैं आ गया। वो बाद में भाग गया तो वो अलग बात है, वो जाहिर है मुझे ये भागना हकीकत था। है पतली गली से आप आए इससे साबित होता है आप कहीं से भी आ सकते हैं मैं कहीं से भी आ सकता हूँ। साईं जेको भॻो न इहे छोरो ॿार न भई तो कंहिंजी मानी खसे करे इहे भॻो वठी करे जे पोइ जेको पुलिस कढ हुजेसि ॼण त बाबा, हे उस पाण खे दिन- दिलेर सम्झनि था दिलेर त हमारा लीडर है उस दिन मुझे बड़ी जल्दी थी, इसलिए मैंने वहाँ पे वो टोपी पहन के आ गया क्योंकि मेरा जो विग का पीस है वो नहीं मिल रहा था। तो मैंने जल्दी से टोपी पहनी, बाहर गली में निकला हूँ और लिफ्ट लेके मोटरसाइकिल पे बैठ के और मैं पिंडी के अच्छा, चौक पे अच्छा, पहुंचा हूँ। अच्छा। लोगों सर, ने ये- देखा, ये पूरी बड़ा दुनिया ने बड़ा देखा। इंकशाफ आपने कर दिया कि आप विग पहनते हैं यह मेरा पीस है, मेरी मर्जी है, मैं विग पहनूं टोपी पहनूं। आपको क्या हो रहा है? अपना लंबा मूल लेके आप टीवी पे बैठ गए तो मैं विग पहन के नहीं बैठ सकता। साईं मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ए- ॿुधायां एक- वो जी, साईं जी। बसर को सांग रशी साहब खे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो हाणे जेको दौर अथव न उहो पीपल्स पार्टी जो दौर आहे नौजवान क़ियादत जो दौर आहे पूरी बाबा। पार्टी को आपने सिंध में महदूद कर दिया काजा है, सिंध में महदूद 9 कर दिनों दिया। तक महदूद कर दिया, उसको छोटी पार्टी नौजवान बना दी तुंहिंजी है। बि त पिंडी ताईं महदूद आहे न ॿ माण्हू टे नारायणी करे माण्हू खे बेवकूफ़ करे चरियो पीपल्स ये- पार्टी जेको आहे चारनि सूबनि भाई में साहब, जेको आहे, ज़ंजीर आहे कौन कितनी अक्सरियत रखता है ये तो इलेक्शन में ही पता चल जाएगा ये आप वॾो लोगों का शख़्सियत आहे हिकिड़ी वॾी शख़्सियत आहे उनजो त असां नारो वञूं था नारा साहब ये मत बोलो भाई आप हैदराबाद में बैठो लेकिन बिलावल भट्टो यार हैदराबाद में तू खामखा एतिरो जज्बाती थिए थो मूंखे हथ रखणो थो पए ॻाल्हि क्लियर थी पवंदी यार हुनखे ठीक कटे सम्झो यार असां हुनखे सम्झायूं न हिकिड़ो माना हिकिड़ो गैर माण्हू थी करे असां सां ॻाल्हाए थो पियो त हुनखे माण्हू खे जवाब थी ॾियूं न बाबा असां। उनखे चऊं था न त बाबा तव्हां इलेक्शन माना छा था ते तव्हां देखे, हरिबल- मैंने देखा उनका अपना जरदारी साहब की जो जलसी थी छोटी सी, वो जो एयरपोर्ट पे उन्होंने किया, कितने लोग थे उसमें? वो हिकिड़ी बात 500-600 लोग भी नहीं वो होंगे। साईं रशी ये साहब गलत बात बोल रहे हैं आप वो क्या बहुत बोल रहे हैं? बहुत बहुत आदमी थे अरे तू बहुत चुप कर मां जवाब शेज़ गलत गलत ये कदा था हो चुप यार शिरक भरा यार हे मुंशियां छाए तू अफसोस आ यार शिरक भरा चली असांजो सिर खबर है चलिए साहब ये कहाँ से तुर्की से मंगाया है आपने तजिया निगार? हाँ, कौन है ये? तुर्की इस से। बंदे को तो पता ही नहीं है सियासत का, इसको आपने बिठाया हुआ है बसर को हिकिड़ो मिंट साथ। मां गोॾो खणी वठां त पोइ तोखे ॿुधायां थो मां हिकिड़ो मिंट वो साईं शेख खुजली खुजली है सर थोड़ा एहतियात से बैठे इनको खुजली ये है। मां चवां थो बंदा जेके माण्हू जेके आहिनि उहे रोड ते अचनि हा न त तव्हांजो कराची पूरो न पए एॾा माण्हू हुया तॾहिं साईं सियाणो हुआसीं वो दौर गुजर गए आपके, वो दौर चले गए भाई तुर्की वाले, वो दौर गुजर गए। तुर्की वाले। 2007 की बात कर रहे हैं आप, जब मोहतरमा आई थी। अब कोई नहीं निकल रहा आपके जलसे में। सर शेख रशीद साहब मेरे ख्याल में प्रोग्राम में बहुत बदनज़मी हो गई है, ये बंदा आ गया है, इसकी वजह से बहुत मसला हो रहा है। तो नेक्स्ट टाइम हम आपको जरूर तकलीफ देंगे। देखिए जी, बाद में मेरे पास टाइम नहीं है, मुझे अभी पिंडी की गाड़ी भी निकलने वाली है, मुझे जाना है। आइंदा से अगर आपने इस किस्म के लोग बिठाए तो कसम अल्लाह पाक कि मैं आपके प्रोग्राम में नहीं आऊंगा। हमने नहीं बिठाया, यकीन करें हमने नहीं बिठाया, खुद का बैठे। प्रोग्राम है या कौमी असेंबली का कोई फ्लोर नहीं है जहाँ पे आप शोर कर रहे हैं आप आके। नहीं आपके सामने हम इनके साथ जो हालत कर रहे हैं तो आपको खुद यकीन आ जाएगा। तो हमने नहीं बिठाया इसको।
हमने नहीं बेटा, आप खुद देख लें, आप देख रहे हैं टीवी भी देख रहे हैं ना, आप खुद को देख रहे हैं, हम भी देख रहे तजिया हैं। आप लिख लें, मेरा तजिया आपका प्रोग्राम जो है बड़ा ही फ्लॉप प्रोग्राम है, यह फेल होने वाला है और 2018 में इलेक्शन होने वाले हैं और वजीर आजम बनेगा इमरान खान, मैं बनूंगा पंजाब का वजीर आला, ये लिख लें। लिख ले, ये तू पिंडी जो दुकानन जो है ना वो मालिक भी न थीने, तू वजीर आला तो वरी गाल करे चलिया यार तू बस छो तो करे छके ना तू हिको आए तू तो बदले तो करे मौजूद मेहमान सदा करे बेटा तू तजिया कर। अरे चलिया प्रोग्राम ये थी टीवी जो मुझे गाल तो पीपल्स पार्टी जो को लीडर अच्छे जो को वे या वो गाल आने के ना ले तू प्रोग्राम ये थी कोसा सब भला असा के किराओ जो असा तो वजो तो हैदराबाद तो के दियो था यार गाल आयो छाती अरे वे जवाब दियो ना तो तू छा गला वे जवाब साहब जी के ताऊ थारे छयो सीनियर साहब वे मोतबरा साहब साईं ता हलो प्रोग्राम टाइम खत्म जो ता हलो हलो तो इनके यार चब्बा बस जुमला गालाइंदो खामखा किराओ की पे। अरे चरिया हुन माण्हू खे मां थोरो जवाब त ॾियां न, पीपल्स पार्टी असांजी ज़िंदाबाद आहे। बिलावल भुट्टो मुंहिंजी ॻाल्हि ॿुध यार, केरु आहे तूं यार, वरी उहो बि नाला हणंदो पंहिंजी पार्टी आहे त बदनज़मी शुरू थिए। साईं तव्हां हलो बसि, माफ़ु कजो, ॿिए भेरे तव्हां घुराईंदासीं। किराओ साईं कोन्हे, माफ़ु कजो, किराओ कोन्हे, तव्हां ॻाल्हायो आहे, तव्हांखे ॾियूं आहे यार माइकी पास। साईं उथो शेख साहब, शेख साहब हलो साईं। अच्छा जी, मैं इस्लामाबाद से जाऊं फिर, बड़ी मेहरबानी आपकी प्रोग्राम में बुलाया जी। नाज़रीन, नए साल जो मज़ाक़िरी प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो असांखे ज़रूरु ॿुधाइजो। ऐं हाणे असांजे प्रोग्राम जो वक़्तु थियो आहे ख़तमु, ईंदड़ हफ़्ते वरी मिलंदासीं, तेसीं ताणी थोरो इंतज़ारु कजो। आई लाइट लाइट, हली वही लाइट लाइट।